अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सुप्रीम कोर्ट सां रुजू करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि बनीगाला में PTI जे सियासी कमेटी जो इजलास। बेएतमादी रिथ बाग़ी MLAs ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई ते ग़ौर। मौजूदा सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो वियो। इजलास में PTI जे सीनियर क़यादत, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया बि शरीक थिया। 27 मार्च ते जलसे खे कामयाब बणाइण ते वीचार। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आइन जे आर्टिकल 186 तहत रेफरेंस फाइल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट खां पार्टी मेंबरनि जी वफ़ादारी तब्दील करण बाबति राय घुरी वेंदी। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालफ़त करे छॾी। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हू सिंध में गवर्नर राज लागू करण जी हिमायत नथो करे। हर मेंबर खे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण जो हक़ आहे। सिंध हाउस मां हुकूमती धुर जा MNAs अणॼातल हंधि मुंतक़िल थी विया। सरकारी ज़रियनि मूजिबि MNAs खे सुबुह सवेर गाॾियुनि में मुंतक़िल कयो वियो। सरकार इदारनि पारां अणॼातल हंधि मुंतक़िल थियल हुकूमती MNAs जो पतो लॻाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। मेंबरनि जे मुंतक़िली बाबति सिविल इंटेलिजेंस इदारे वज़ीर आज़म खे आगाही ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि इतला आहिनि त हुकूमती मेंबरनि खे सिंध मुंतक़िल कयो वियो आहे। 3 औरतुनि MNAs खे गुज़िरियल राति सख़्तर मुंतक़िल कयो वियो। तरीन ग्रुप हुकूमती शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं न करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल पारां जहांगीर तरीन सां टेलीफोन ते राब्ते जी कोशिश। जहांगीर तरीन सां इमरान इस्माइल जी ॻाल्हि ॿोल न थी सघी। तरीन ग्रुप जे मेंबरनि सां हुकूमत मुख़ालिफ़ मेंबरनि जूं मुलाक़ातूं जारी आहिनि। खेल ख़त्म थी चुको। माण्हुनि खे वधीक तकलीफ़ सहण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी जी नाइब सदर शेरी रहमान चयो आहे त आइन खां मथाहें तरीक़े सां उहिदे ते रहण जी कोशिश मुल्क खे बदतरीन बहरान जे वर चाढ़े छॾींदी। पाकिस्तान जे डिफॉल्ट मूड सदाईं जमहूरी रहियो आहे। अहिड़ो मनसूबो नाहे जो सियासी तौर ते अमल जो विरसो छॾे ॾिजे। नाराज़ MNAs चयो उन्हनि पार्टी छॾे ॾिनी आहे। पार्टी छॾींदड़ मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं नाअहल थींदा। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त आर्टिकल 63A तहत पार्टी सरबराह जे ख़त बाद स्पीकर वोट जी ॻणप न कंदो। पार्टी छॾण ऐं ॿी पार्टी में शमूलियत बाबति का मौजूदु आहे। अपोज़िशन ज़ाती आर्मी जोड़े छॾी आहे। पाकिस्तान में बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालफ़त करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल गवर्नर राज लागू करण वारे घरू वज़ीर वारे बयान जी मज़म्मत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लॻाइण सां मुल्क में इंतशार फैलण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। PTI जा MNAs बि हुकूमत खां छुटकारो चाहिनि था। 20 खां वधीक हुकूमती मेंबर असां सां गॾु आहिनि। अंग वधी सघे थो। मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त PTI जा मेंबर इक़्तिदार छॾे अपोज़िशन वटि अची रहिया आहिनि। हुननि हुकूमती मेंबरनि खे पैसा नाहिनि ॾिना। उहे इमरान ख़ान खां बेज़ार आहिनि। क़ौमी असेंबली जो स्पीकर कानून खां मथां हू नाहे। जेको बि कानून जी भञागड़ी कंदो उहो गद्दार हूंदो।
जल्द मुल्क के सिलेक्टेड हुकूमत का छुटकारो ॾियारबो। इमरान खान बेएतमादी रिथ खां अॻु एतमाद विञाए वेठो आहे। इमरान खान ते PTI मेंबरनि ऐं अवाम जो एतमाद नाहे रहियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त इमरान खान अपोज़िशन खे धमकियूं ॾेई रहियो आहे। अॼु इमरान खान खां केर बि पुछण वारो नाहे। वोट ॾियण हर MNA जो क़ानूनी हक़ आहे। इमरान खान अवाम खे मारण खां सवाइ कुझु नाहे कयो। लाहौर में जहांगीर ग्रुप जो मुशावरती इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास दौरान मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास दौरान जहांगीर तरीन टेलीफोन ज़रिए शिरकत कंदो। हुकूमती इत्तहादी काफ़िली ऐं MQM सिंध में गवर्नर राज जी मुखालफ़त करे छॾी। ॿिन्ही पार्टियुनि सियासी बहरान जे हल लाइ माइनस इमरान खान वारो फार्मूलो पेश करे छॾियो। काफ़िली ऐं MQM जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाण नथो बची सघे। हाणे हू PTI जी हुकूमत बचाइण जी कोशिश करे। MQM कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त वज़ीर आज़म बचंदे नज़र न पियो अचे, पर PTI जी हुकूमत बची सघे थी। काफ लीग जे अॻवान तारिक बशीर चीमा चयो आहे त वज़ीर आज़म खे घुर्जे त एडवेंचर करण बदिरां PTI जे कंहिं बि मेंबर खे साम्हूं आणे जंहिं जी वज़ीर आज़म थियण ते इतफ़ाक़ करे सघिजे। घर वज़ीर शेख रशीद जी गेम ओवर थी चुकी। खेसि मछ जेल में क़ैद थींदे ॾिसी रहियो आहियां। हुकूमत तोड़े अपोज़िशन डी चौक ते जलसो न कंदा। 28 मार्च खां अॻे ई समूरा मामला हल थी वेंदा। ख्वाबनि जे हवाले सां मशहूर सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त शेख रशीद जा 28 मार्च ताईं अहिड़ा ई बयान ईंदा, पर शेख रशीद खे शेख रशीद न सम्झो वञे। शेख रशीद हाणे बहानू ॻोल्हे रहियो आहे, पर हाणे संस गेम ओवर थी चुकी आहे। MNAs इमरान खान सां नफ़रत जो इज़हार करे खाइण सलग थी रहिया आहिनि। इमरान खान बाइकाट जो बहानो करे फरार थियणु चाहे थो। कराची जे शांति नगर वारे इलाके में झोपड़ियुनि खे बाहि लॻी वई। 5 मासूम भाउ भेण सड़ी फोत थी विया। 5 झोपड़ियूं मुकमल तौर सड़ी थी वयूं। पुलिस ज़रियनि मूजिबि बाहि लॻण सबबि 12 वरियनि जी साइमा, 11 वरियनि जो फरहान, 9 वरियनि जो कामरान ऐं 8 वरियनि जी तैयबा शामिल आहिनि। हिकु ॿारड़े ज़ेबा सड़ी ज़ख़्मी थी पई। इस्पताल में दम ॾिनाई। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण वक़्तु संदन वालदेन कम ते वियल हुआ। मुल्क में कोरोना विखे वधीक 7 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि 183 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक़ करे छॾी। कोरोना विखे पोतुनि जो अंग 3336 थी वियो आहे। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना केस जी शरह 0.64% रही। मुल्क में 225 कोरोना वरतल मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। याम नवाज़री में जवाबदारनि 2 ज़ालुनि ऐं 3 वरिहरनि जे धीउ खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मीर मोहम्मद रिंद में जवाबदार रियाज़ रिंद 2 ज़ालुनि बिल्किस हुसना ऐं ॿारड़ी कलसुम खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची 2 औरतुनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मटियारी में वसाण बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ अघम वसाण में वसाण बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। जवाबदार मोहम्मद अली वसाण मुबैना दौर पंहिंजे चाचे उमीद अलीअ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हिकु ॼणो इमाम अली वसाण ज़ख़्मी, खेसि ॻणितीअ जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जामशोरी भरिसां रोड हादसो, 2 ॼणा फोत, 3 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते कोच ट्रक ऐं प्राडो गाॾी पाण में टकराइजी वयूं।
ख़ौफ़नाक हादिसे में आफ्ताब अहमद ऐं शेख दमनो पौधनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे ईदी एम्बुलेंस ज़रिए लम्स इस्पताल जामशोरो मुंतक़िल कयो वियो। पुलिस 3 गाॾियूं तहवील में वठी छॾियूं। कोटलालू भरसां मेहराण हाईवे ते ॼाणनि जी कोस्टर कल्टी, निगरी फोत, 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबबि 8 वरी जी निगर सैराज सभा जो दम ॾेई छॾियो। पुलिस मुख़्तलिफ़ गाॾियुनि में ज़ख़्मियुनि खे खणी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हादसे बाद कोस्टर ड्राइवर फ़रार थी वियो। नवाबशाह में PMU जी शागिर्दाणी परवीन रिंद खे हिसाइण वारे केस में अदालत नामज़द जवाबदार डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो।